झूलेलाल डिग्री कॉलेज जो डेरोलाल स्टेशन जो हलंदड़ कम अध में बंद थी वियो। ठेकेदार कॉलेज लाइ आयल मटीरियल रात पेट में खणाइण लॻो। रहवासियुनि जो आतिफ साहिवाल जी अॻवानी में एहतजाज। पीपी जे सेनेटर मोहम्मद अली शाह जी काविशुनि सां डेरोलाल स्टेशन के डिग्री कॉलेज मिलियो हो, जंहिं खां पोइ करोड़े रुपयनि जी लागत सां डिग्री कॉलेज जी इमारत ठहण शुरू थी। चंद महीना कॉलेज जो कम हलंदे हलंदे ठेकेदार पैसा न मिलण जो जवाब ॾियण कम बंद करे छॾियो। रात पेट में कॉलेज जी अॾावत लाइ पयल लोह रेती पत्थर ऐं क्रेश वग़ैरह आहिस्ते आहिस्ते खणी ॿिए पासे मुंतकिल कराए रहियो हो त शहरनि खे ख़बर पई त शहरी मौक़े ते पहुची लोह खे खणण न ॾिनो। शहरनि आतिफ साहिवाल, अता मोहम्मद छुटो, अब्दुल गफ़ार साहिवाल, मोहम्मद हारून, एजाज दर्स ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया ॿुधाईंदे चयो आहे त डेरोलाल जे आसपास सवे ॻोठ आहिनि जिन जी हज़ारे शागिर्दनि लाइ ही कॉलेज मंज़ूर थियल आहे, जंहिं लाइ सिंध हुकूमत करोड़े रुपया मंज़ूर कया हुआ। कॉलेज जी इमारत जो बुनियाद मस पियो आहे त 7-8 महीननि खां कम मुकम्मल तौर ते बंदि करायो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त जांच करे फौरी तौर कॉलेज जी अॾावत जो कम शुरू करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची